उमरानी शहीद गुलाम रसूल उमरानी जी नो आया जी ज़मीन सर्वे नंबर 50 देवा नबी बख्श एयरपोर्ट रोड चौदगी ते जंहिंजो केस हलंदड़ आहे हाई कोर्ट में ऐं रेवेन्यू बोर्ड में। एॾी नाजाइज़ी सां तुंहिंजो रेवेन्यू डिपार्टमेंट कई आहे बे स्कूल ऐं ॿियनि डिपार्टमेंटनि खे लीज़ करे ॾिनी अथनि ऐं उन्हनि खे कमु शुरू करण जी जेको आहे ॾेई छॾियो अथऊं। अॼु कमु शुरू थियो आहे, हिते असांजी हिक ॿिए सां मुंहुं मारी थी आहे, बोर्ड हयां अथऊं, असां सां बेवाउंस एॾी नाजाइज़ी छो? सिंध हुकूमत वटि छा इंसाफ़ ख़तमु थी वियो आहे? छा सिंध हुकूमत ॿोड़ी थी वई आहे? मिनिस्टर ऐं वज़ीर आला, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऐं नेब एंटी करप्शन वारनि खे अपील थी कयां त असां इंसाफ़ कयो वञे ऐं असां नाजाइज़ी कई वई आहे ऐं इन जो मुताबिलो आहे त असांजो हक़ु कयो वञे ऐं इहे कमु बंदि कराए असांजी अदालत कई वञे, असांजा डॉक्यूमेंट चेक कया वञनि।